खैरपुर जे जिलानी हाउस में शहीद बेनज़ीर भुट्टो की 15 वर्षीय के हवाले से पीपी लेडी विंग की गॾिजाणी कोठाई वई, जंहिंमें मुक़ररनि चयो त खैरपुर जूं जियालियूं वर्सी ॾियारे घड़ी ख़ुदाबख़्श भुट्टो पहुची शहीद राणी के भेटा पेश कंदियूं। इन हवाले से पेश आई वकार हुसैन मंगी की रिपोर्ट। खैरपुर में जिलानी हाउस ते शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 15 वर्षी के मुतलिक पाकिस्तान पीपल्स पार्टी लेडीज़ विंग जो अहम इजलास थी गुजरियो। इजलास में ज़िले तालके सिटीअ जे उहिदेदारनि ऐं लेडीज़ जे जियालिन वॾी अंग में शिरकत कई। इजलास पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले जी सदर एडवोकेट जन्नत बलोच जी सदारत में थी गुजरियो। इजलास में ज़िले जी जनरल सेक्रेटरी कुरतुल मुनीर, इंफॉर्मेशन सेक्रेटरी राबिया आबाजी, पाकिस्तान पीपल्स पार्टी सिटीअ जी इंफॉर्मेशन सेक्रेटरी फौजिया मला मूमल समय ॿियनि शिरकत कई। जॾहिं त इजलास में पाकिस्तान पीपल्स पार्टी लेडीज़ सखर डिवीजन जी सदर MP गजाला सियाल पिण ख़ुसूसी शिरकत कई। इजलास के मुक़र्ररीन खिताब कंदे चयो त शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 15 वर्षी में खैरपुर ज़िले में पीपल्स पार्टी लेडीज़ विंग जूं जियालियूं वॾे अंग में शिरकत करे पंहिंजी काज शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो के खिराज तहसीन पेश कंदियूं। मां बीबी जी 15 वर्षी था असां सभु वञूं उते खराज तहसीन पेश करण, बीबी के खराज अक़ीदत सुख सलाम पेश करण। बीबी के मां सम्झा थी त लखनि जी तादाद में जो शहीद राणी सां पूरो पाकिस्तान मोहब्बत कंदो आहे, पूरे पाकिस्तान में माण्हू ईंदा। 27 दिसंबर के हवाले से मोहतरमा शहीद राणी जी 15 वर्षी आहे, उन हवाले से तो जी असांजा मर्द भाइर शिरकत कंदा आहिनि खराज अक़ीदत पेश करण जे लाइ। ईअं असांजूं बि हज़ारनि जी तादाद में खैरपुर मां असांजूं भेनर, असांजूं लेडीज़ मोहतरमा शहीद राणी जी मोहब्बत में निकिरंदियूं आहिनि। असां इहो चवणु चाहींदासीं कि हमेशह जीअं उहो ई मैसेज हूंदो आहे, पैगाम हूंदो आहे शहीद राणी लाइ, त शहीद राणी हिकु इंटरनेशनल लीडर आहे जंहिंजो कोई बि माना मध्य मुक़ाबिल न आहे। शहीद राणी खे हमेशह 15 जेकी उनकी वर्सी मल्हाए रही आहे, त 27 दिसंबर ते जीअं हमेशह उनखे खराज अक़ीदत पेश कंदा आहियूं। जीअं तव्हां सभिनी खे ख़बर आहे त शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जंहिंजी 15 वर्सी आहे 27 दिसंबर ते। तो असां जी मीटिंग जेका रखी वई आहे खैरपुर मीरस में डिस्ट्रिक्ट जी मीटिंग आहे अॼु। असां मीटिंग कई आहे त पंहिंजो लेडीज़ भरपूर खां भरपूर शिरकत कनि। उन में सिटी जी लेडीज़ विंग भी हूंदी, डिस्ट्रिक्ट विंग डिस्ट्रिक्ट खैरपुर खां ऐं तालका कोट जी खां भी, ऐं जेके भी तालका आहिनि 8 तालकनि खां इंशाअल्लाह ताला असां जो लेडीज़ भरपूर शिरकत कंदियूं ऐं असां शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जन खे भेटा पेश कंदासीं। कैमरा टीम सां गॾु वकार हुसैन मंगी, धरती TV न्यूज़, खैरपुर मीर।